दूत छन जाए, परताप तुम्हारा देख के, परताप तुम्हारा देख के, जब दूत छन जाए, जब दूत छन जाए, परताप तुम्हारा देख के, परताप
प्यारी साथ संगत तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन श्री गंगा धाम दरबार जे नितनेम में जेको छंछरु ॾींहुं सत्संग थींदो आहे उन में हिकु दफ़ो वरी गॾु थी आहियूं। तव्हां सोचींदा हूंदा छा ते सत्संग कबो अॼु, सोचींदा हूंदा छा ते अॼु ॾिसूं छा थो सत्संग करे, सोचो पिया न। ॿ ॻाल्हियूं थींदियूं अथव। हिकु श्रोता इहो सोची ॾिसंदा आहिनि कि ॾिसूं अॼु छा थो ॿुधाए, ॿिया श्रोता अहिड़ा थींदा आहिनि जेके इहो सोचे ईंदा आहिनि कि अॼु असांखे छा ॿुधण लाइ मिलंदो। ॿिन्हिनि में फ़र्क़ु अथव, थोरो घटि कर। पहिरियों श्रोता चेक करणु ईंदो आहे वक्ता खे, तव्हां चयो असां उहे आहियूं कि छा ॿुधाईंदो अॼु ॾिसूं। ॿियो थींदो आहे श्रोता प्यासो। शिव महापुराण में ईंदो आहे सूत जी महाराज खे शौनकादिक ऋषि चवनि था, हे सूत जी तव्हां कथा वञो था ॿुधाईंदा, असांजी तृप्ति ई नथी थिए, असांखे एॾो आनंद थो अचे। जीअं अमृत पीअण सां तृप्ति न थींदी आहे, अमृत का अहिड़ी शइ आहे। पाणी पीअण सां तृप्ति थी वेंदी आहे, कंहिं बि प्रकार जो जूस पीअण सां भी तृप्ति थी वेंदी आहे। छो त का अगरि सुठी शइ बि हुजे, मन खे वणण वारी का जूस, वो ओतिरो ई पी सघिबो जेसिताईं पेट न फुल न थी वञे, पोइ थोरी पी सघिबो। मन चाहींदो भली कि एॾी शइ वणे थी जो मन नथो भरे पर पेट भरिजी वियो आहे। त काई शइ जी लिमिट थींदी आहे, भली मन न भरियो आहे पर पेट भरिजी वियो आहे। अमृत अहिड़ी शइ थींदी आहे जेको कॾहिं हुन सां पेट बि न भरिजंदो आहे, मन बि न, आनंद वधंदो वेंदो आहे। उहो को अमृत अहिड़ी शइ आहे। त हिननि सभिनी श्रोताउनि सूत जी खे चयो कि तव्हां असांखे कथाऊं वञो पिया ॿुधाईंदा, असांखे तृप्ति नथी थिए, आनंद अञा वधंदो थो वञे। उनखे चइबो आहे श्रोता कि अॼु ॾिसूं छा थो ॿुधण लाइ मिले। सवाल मुंहिंजो आहे, श्रोता इहो सोचे, सवाल वक्ता जो कान्हे, मुंहिंजो ई आहे, मूंखे छा थो ॿुधण लाइ मिले। ऐं तव्हां उहे ई आहियो, पर तव्हांखे चवणु कोन आहियो, त उहे श्रोता आहियो। हिकु त अहिड़ो बि हूंदो, चेक करण वारो बि हूंदो, परीक्षा वठण वारो बि, कि परीक्षा वठूंसि। ऐं मुंहिंजो बि हूंदो आहे कि हाणे छा कजे हिन खां पोइ। पंहिंजो भगवत गीता जो क्रम त हले पियो थो, तव्हांजे लाइ त आसान आहे चवणु, मुंहिंजे लाइ आसान कान्हे। तव्हां त चवंदा अरे शुरू कर भगवत गीता, बढ़िया मज़ो अची वेंदो। तव्हां चई सघो था मां इहा व्यास गति ईअं नथी करे सघे, छो त जे शिव पुराण शुरू करण खां पहिरीं जप साहिब जी भूमिका ठाहिणी पई हुई। इहो आसान कोन हो। कहिड़ी शइ खां पोइ छा था शुरू कयूं इहो ध्यानु रखिणो पवंदो आहे। त असां हींअर अञा शिव पुराण मां निकिता बि कोन आहियूं, त असां कीअं भगवत गीता शुरू कयूं। श्रोता सम्झी सघे थो हिन ॻाल्हि खे, छो त श्रोता बि गॾु गॾु हलंदो आहे वक्ता सां, उहो बि उहो ग्रहण कंदो वेंदो आहे। हींअर त श्रोताउनि जे दिमाग़ में शिव समायल आहे, शिव ऐं शिव महापुराण ऐं उन जूं कथाऊं उहे पहिरीं समाइजी था वञनि। जॾहिं उहे हजम थी वञनि, पंहिंजे अंदरि किथे कोने में जमा थी वञनि ऐं असांखे लॻे कि हाणे वरी इच्छा आहे कुझु ॿुधण जी, पोइ शुरू कयूं भगवत गीता। तेसिताईं कुझु शिव पुराण ऐं कुझु भगवत गीता, इन्हनि खे जोड़ण वारी का कड़ी तैयार करणी पवंदी। त गुरु ग्रंथ साहिब में हेॾा शब्द आहिनि, हेॾा भॼन आहिनि, जॾहिं बि अहिड़ी परिस्थिति अचे त कोई बि शब्द खणी करे उन ते सत्संग नथा करे सघूं छा। कोई बि शब्द जेको उन सां कनेक्टेड हुजे, जेको थी वियो उन सां कनेक्टेड, ऐं धीरे धीरे पोइ ओॾां वठी वञे उहो शब्द, इहो ई करे सघूं था न। ऐं ॿियो कुझु न त ॻाल्हियूं ॿोलियूं त करे था सघूं, और कैसी है तू
वो आई कोन्हे अञा। और कैसी है तू पुछी सघूं था हिक ॿिए खां, इहो बि त सत्संग आहे। ॾाढा संत सत्संग करण जे विच विच में चवंदा अथव राम, चओ राम, ॿियो छा चवंदा आहिनि, जय श्री कृष्ण। उहो छो चवंदा आहिनि ख़बर अथव? जेॾी महिल अटकी पवंदा आहिनि न, मुझी पवंदा आहिनि कि हाणे छा चवणो आहे, ओॾी महिल, ऐं जेॾी महिल लॻंदो अथनि कि विषय खां भटकूं पिया था, कि विषय कोई ॿियो पियो हले ऐं किथे ॿिए हंधि पहुची विया आहियूं, त बि चवंदा आहिनि राम। ऐं जॾहिं ॾिसंदा आहिनि कि हाणे ॻाल्हियूं ज़्यादा पई थियूं थियनि, संसारी ॻाल्हियूं, त विच में राम, चओ राम, ताकि लास्ट में चई सघनि, या हिन जी सियाणप हूंदी अथव, लास्ट में चई सघनि कि असां सत्संग छा कयोसीं छा न कयोसीं, उहो छॾियो, राम त चयोसीं न, त असां ग़लति किथे आहियूं, असां टाइम किथे विञायोसीं माण्हुनि जो, राम राम त चवंदा आहियासीं। त उहे राम इन करे ताकि ॻाल्हियुनि जे विच में उहा सपोर्ट करे उहो राम। पर असां त ॻाल्हियूं ई कंदा आहियूं, तॾहिं बि विच में राम जी ज़रूरत न पवंदी आहे, छो त इन्हनि ॻाल्हियुनि में बि सत्संग हूंदो आहे, इहो असांखे विश्वास आहे। सत्य जो आधार खणी करे ई कचहरियूं कंदा आहियूं, पाण ॻाल्हियूं त कंदा आहियूं, पर सत्य जे आधार ते, शास्त्रनि जे आधार ते ऐं समय जे हिसाब सां। त पाण ॻाल्हियूं बि था करे सघूं, राम राम बि था जपे सघूं, शिव जो नाम बि था जपे सघूं, पर सुठो इहो ई लॻो कि हिकु गुरबाणी इहा जेका आहे जंहिंजो कनेक्शन शिव सां आहे। प्रताप तुम्हारा देख के जमदूत छॾ जाए, भगवान जे नाम जो एॾो प्रताप आहे जो यमदूत बि छॾे हली वेंदा आहिनि, भॼी वेंदा आहिनि। हाणे यमदूत थींदा आहिनि या न थींदा आहिनि, असां त ॾिठा कान्हनि, शास्त्र चवनि था यमदूत थींदा आहिनि। ऐं कुझु घटनाऊं बि अहिड़ियूं थियूं आहिनि जो कुझु माण्हुनि खे यमदूत ॾिसण में आया बि आहिनि, जेके मरी करे वरी जीअरा थी विया। उन्हनि ॿुधायो आहे कि ॿ भयानक माण्हू आया, असांखे वठी विया। जेको मनुष्य भगवान जो नाम जपे थो, भगवान जी कथा ॿुधे थो, साध संगत में रहे थो, उनखे यमदूत न ॾिसण में ईंदा। इहो भगवान जे नाम जो प्रताप आहे। भगवान शिव जी कथाउनि में बि हिकु कथा मार्कंडेय जी ईंदी आहे, कल्ह रहिजी वई। उनखे उनजे पीउ खे भगवान शिव इहो बचिड़ो ॾिनो हो, मुरकुंड ऋषि हो। उन शिव जी तपस्या कई ऐं वरदान में घुरियसि हिकिड़ो पुटु ॾियो, संस्कारी, विद्वान, बुद्धिमान। अॻे अहिड़ो पुटु घुरंदा हुआ, बुद्धिमान, संस्कारी, विद्वान, माता पिता जो आज्ञाकारी। हाणे घुरंदा आहिनि कि पढ़े लिखे जॉब करे, बसि पैकेज सुठो हुजणु खपे, इहो पुटु घुरंदा आहिनि अॼुकल्ह। अहिड़ो मिलेनि बि थो, छो त इहे भगवान खां कोन घुरंदा आहिनि, इहे घुरंदा आहिनि कि निर्मल बाबा खां। अॼु जी गुरबाणी में आयो, सभु कुझु तुम ते मांगना वॾ भागी पाए। जेको केवल भगवान खां ई थो घुरे, ॿियो कंहिंखां कुझु नथो घुरे, ऐं भगवान जेको बि ॾिए थो उनमें उनखे स्वीकार थो करे, इहा परिस्थिति वॾो भागी प्राप्त कंदो आहे। कि भाग वारे खे अहिड़ी स्थिति हासिल थींदी आहे कि घुरंदो बि त भगवान खां, ऐं असली भगवान खां। त उन मुरकुंड ऋषि इहो ई घुरियईं कि पुटु मूंखे खपे सुपात्र, संस्कारी, धार्मिक, आध्यात्मिक, वेदनि खे मञण वारो। भगवान चयईंसि, यार एॾो आसान आहे छा अहिड़ो पुटु मिलणु? मां हिकु कमु करे सघां थो, तुंहिंजे अॻियां ऑप्शन थो रखां, अहिड़ो पुटु मिली वेंदई, पर उनजी उमिरि हूंदई सिर्फ़ु 16 साल। हाणे ॿुधाए, अहिड़ो पुटु खपई या लंबी उमिरि वारो पुटु खपई, पर उहो विद्वान, संस्कारी, आज्ञाकारी कोन हूंदई।
धार्मिक न। तो हाणे वीचारे खपे त धार्मिक ई, त इहो ई चुनाव कई। मूर्ख पुट खां त न हुजे उहो सुठो। त शिव चयईंसि तथास्तु। उन ऋषिअ खे मार्कंडेय पुट ॼाओ, उनजो नालो मार्कंडेय रखियनि। पोइ जॾहिं उहो 16 साले जो थियण वारो हो, 16 साले जो थी वियो, बाक़ी उनजी उमिरि में कुझु ॾींहं वञी बचा, तॾहिं पोइ हुन पंहिंजी माता सां ॻाल्हि, पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हि कई। चयसि भाई हाणे मोह पुट मां कढी छॾ, ऐं असां हिन पुट खे बि ॿुधाए, तूं ॿुधाइसि पंहिंजे पुट खे, तोसां वधीक हिरियल आहे, तूं ॿुधाइसि हाणे तूं न रहंदे, ऐं तूं ॾाढो सुठो हुई, ॾाढो बुद्धिमान हो, संस्कारी हो, त तूं हींअर इन्हनि 2-3 ॾींहंनि में जेकी उमिरि बची अथई, इन में भॻवान जी भक्ति करे वठ। शिव जी कृपा सां तूं ॼाओ हुई, तूं शिव जी भक्ति करे वठ। तॾहिं उहा माता रोए थी पहिरीं त, पोइ वरी पंहिंजे पुट खे अची करे सम्झाइण त आई, पर पाण ई रोअणु शुरू थी वई, बार बार भाकुर पाए रोए थी। तो वो बालक पुछेसि तो तूं रोई छो थी अम्मा? माता पर मां ॿुधो आहे कि जेको ॿार संत ब्राह्मण के पेरे तो पए न, उनजी उमिरि वधे थी। सिर्फ़ उमिरि न, 4 शयूं वधनि थियूं। संत ऐं ब्राह्मण के पेरे पवण सां यश वधे थो, मान सम्मान। अगर तव्हां चाहियो कि तव्हांजो ॿार जो यश थिए, प्रतिभा उनजी वधे, तो उनखे इहा शिक्षा ॾिजो कि संत ऐं ब्राह्मण के जिते ॾिसी उते पेरे पवंदो कर, निवड़त सां। और बाक़ी तव्हां चओसि कि तू एक्शन बाजी मारना, थोड़ी गिटार लेके हाथ में ऐसे करना, देखना तेरा नाम हो जाएगा, कुछ कोन थियण वारो अथव। फालतू पैकिंग सां कुछ कोन थींदो आहे, संस्कारनि सां थींदो आहे।
जिते संत ॾिसे ब्राह्मण ॾिसे उते पेरे पए उनजो यश वधंदो ऐं उमिरि बि वधंदी। ॿियो तेज वधंदो आहे ऐं चौथो बल वधंदो आहे। उनजी सपोर्ट संत जो आशीर्वाद उनजे लाइ बल ठही वेंदो आहे, शक्ति। मायूं चवनि असांजो पुट त हथनि मां निकिरी वियो, फसल ख़राब थी वई, नसल छा त उहा ग़लती कंहिंजी? शुरूअ खां कबो आहे न, जेको बि कबो आहे। हिकु गुरु पंहिंजे सिख जे घर वियो। सिख अधिकतर गुरुअ जो अचणु पसंदि न कंदा आहिनि, जेतिरो मूंखे ख़बर आहे। बस 5-10 साल में अचे त हजम थी वेंदो आहे, पर हर साल गुरु सिख जे घर अचे त उहो गुरु बि वरी रहणु अचे 3-4 ॾींहं त पसंदि कोन कयो वेंदो आहे अॼुकल्ह। त उहो आयो गुरु, त उहो सिख जेको आहे उन गुरुअ खे पंहिंजो घर ॾेखारणु लॻो। साईं ॾिसो बंगलो ठारायो आहे तव्हांजी कृपा सां। त सभु रूम ॾेखारींदे उन रूम में विया जिते हुन भाई जो पुटु सुम्ही पियो हो, छोकिरो। त भाई चयईंसि अरे उथ गुरु आया आहिनि, आशीर्वाद वठ। उहो छोकिरो उथियो निंड मां, चई छा यार, छा गुरु चयईंसि फेरे पियो गुरुअ खे। उन छोकिरे निंड में गुरुअ जे मथे ते हथ रखी छॾियईं। छा पिया चओ, आशीर्वाद हीअं ॾिबो आहे न, फेरे पवणो हो न। हाणे अचानक गुरु अची वियो, हिननि जी तयारी त हुई कोन। त छोकिरे खे कहिड़ी ख़बर कि गुरु ईंदो आहे त जागणो पवंदो आहे। गुरु पोइ जाॻाईंदो, पोइ गुरु आध्यात्मिक निंड मां, पर पहिरीं असांखे हिन शारीरिक निंड मां उथणो पवंदो आहे। उन छोकिरे खे सम्झायो कोन वञ कि गुरु छा थींदो आहे। त जॾहिं माता पिता सेखारींदा ॿार खे तॾहिं त सम्झंदो न उहो। आर्मीअ जा कुझु दोस्त कल्ह 3 ॾींहं आया, रूम में वेठा हुआ। त आर्यो उहो हलाए हिकिड़ो धार्मिक शिव भगवान जो कुझु। तो वो दोस्त चवंस था ये मत चला यार, ये मत चला, अच्छा ये पता नहीं क्या है, इसको तो बिल्कुल मत चलाना। मां ॾिसां पियो, मां पियो सोचा माता पिता छा सेखारियो आहे इन्हनि ॿारनि खे, जो शिव जो फोटो ॾिसी करे हू पिया था कनि, एडिटेट पिया था थियनि। इहो छा पिया था ॿारनि, माता पिता छा सेखारियो अथनि, कहिड़ी शइ ॾिसी करे ही ख़ुशि थींदा कि हाँ ये चलाओ। ऐं माता पिता छा में पिया था ख़ुशि थियनि, पंहिंजे ॿारनि जी कहिड़ी एक्टिविटीज़ ॾिसी करे ख़ुशि था थियनि। इन सां समाज जो निर्माण थींदो आहे। मम्मी पापा ख़ुशि पिया था थियनि, ॿार जॾहिं इंग्लिश में कुझु ॾिसे पियो थो न, उन ते अॼुकल्ह मम्मियूं ख़ुशि थी रहियूं आहिनि ऐं ॿार बि ख़ुशि। भॻवान जूं ॻाल्हियूं वणनि नथियूं त किथां यश वधे ॿार जो, किथां कीर्ति, किथां प्रतिभा वधे, किथां उमिरि वधे, किथां बल, किथां तेज वधे। जितां ईंदा आहिनि उहो त करे ई नथो ॿार। त माता पुट खे सम्झायसि थी, बेटा 7 ॾींहं अथई, तूं त घरां निकिर, ॿियो कुझु न कर। जिते संत ॾिसी, ब्राह्मण ॾिसी, उते बसि पेरे पओ, उन्हनि खां आशीर्वाद वठिजां कि आसीसा कयो, उमिरि आयुष्मान भव जो आशीर्वाद वठिजां। जे चाहे अमर थिया जुग जुग जिया, चाहे अमर जीतिया, ॾिसी संत ब्राह्मण तिनखे पेरे पइजा, ॾिसी संत ब्राह्मण परमात्मा कंदई सावरणनि जी वाणी। अमर लोक खां पुट ब्रह्मा जा
सतयुग जो समय हो, संकादिक ऋषि भी धरतीअ ते घुमनि पिया। ही उनखे भी पेरे पियो। ही घरां निकितो मार्कंडे, जिते संत ॾिसे ब्राह्मण ॾिसे पेरनि ते किरी पियो पए। ऐं हर को चए केॾो प्यारो ॿारु आहे, केॾो क्यूट थो लॻे, आहे ब्राह्मण जो बालक, लॻे ई पियो थो। त संकादिक ऋषि पाण बि ॿार आहे, उन्हनि जो ॾिठो ही वञी करे सिधो उन्हनि खे पेरे पियो। ॾिसो, आम माण्हूअ खे पेरे पवंदा न त उनजो अहंकार वधंदो आहे। कि आम माण्हूअ खे, व्यापारी खे पेरे पओ, उहो ॾाढो ख़ुशि थींदो, चवंदो यार कोई त झुकियो, मां न त इहो ई पियो ॿुधां कि पैसे कमाइण सां कोई वॾो कोन थींदो आहे, हीउ मूंखे वॾो सम्झे थो। पर संत खे पेरे पवंदा न त संत बि अञा निवड़त में अची वेंदो अथव। सचो संत, आम माण्हूअ खे, नेता वेता खे कोई झुके त उनजो अहंकार वधंदो आहे। पर संत जे अॻियां कोई झुके त संत खे हूअं ई परवाह कोन हूंदी आहे कंहिंजे झुकण जी। पर संत इहो ॾिसी ख़ुशि थींदो आहे कि अञा धर्म क़ाइमु आहे, अञा धर्म जी इज़त आहे। इहो ॾिसी बसि हुनखे तसल्ली थींदी आहे। पोइ स्वाभाविक संत खे जॾहिं जितां बि संतुष्टि मिलंदी आहे, थोरी बि, त आसी सां निकिरी वेंदी आहे। त संकादिक ऋषि चवनि था केॾो प्यारो ॿारु आहे। पुछंसि था केरु आहीं तूं? पोइ चए थो मां मुर्कन ऋषिअ जो पुटु आहियां ऐं शिव जे कृपा सां मां आयो आहियां। त उहो चवंसि त ॾाढो भाग वारो आहीं तूं, शिव जी कृपा सां धरतीअ ते आयो आहीं। त चए थो शिव जी कृपा सां ई मूंखे हाणे वञिणो बि आहे, हीउ शरीर छॾे, मुंहिंजी उमिरि बसि कुझु ॾींहं बची आहे। संकादी पाण में ॻाल्हाइनि था कि हिन जी उमिरि एतिरी थोरी छो, हल पाण हिनखे पाण सां गॾु था वठी हलूं। उन्हनि संकादिक ऋषिनि हिन बालक खे पाण सां शामिल कयो, छो त इन्हनि जेतिरो ई पियो लॻे। ये संकादी ऋषि रोज़ वेंदा हुआ ब्रह्मा वटि ऐं उन्हनि खे पेरे पवंदा हुआ ब्रह्मा खे। पोइ ब्रह्मा इन्हनि खे आशीर्वाद ॾींदो हो, चिरायु चिरंजीवी भव, छो त हू अमर आहिनि, चिरंजीवी। ही बालक खे पाण सां गॾु वठी विया ऐं सम्झाए हलियसि कि तूं बि पेरे पइजां ब्रह्मा खे, असां वांगुरु। सभिनी ब्राह्मणनि जो ब्राह्मण ब्रह्मा। त आया ब्रह्मलोक में, उते पेरे जीअं ई पिया, ब्रह्मा हुननि खे आशीर्वाद ॾिनी कि अमर रहंदा सदाईं। ईअं जो चयनि त ही खिलण लॻा।
बुद्धि हीअ बोली उते सभिनी खिलियो, बुद्धि हीअ बोली चयो ब्रह्मा इनखे नौ जन्म मिलियो, चयो ब्रह्मा जन्म इनखे नौ मिलियो, कायम कुछ न रहंदी तुंहिंजी कहानी। ब्रह्मा चए तो खिलो छो था, चवंसि था तव्हां हिनखे बि वरदान आसीसा करे छॾियव कि चिरंजीवी रहो, लंबी वॾी उमिरि माण्हू जुगन जुगन ताईं। ब्रह्मा जी मां वरदान तव्हांखे ॾेई छॾियो, पर मूंखे पैदा करण जी शक्ति त आहे, पर मारण त शिव जे हथ में आहे, उहो मुंहिंजे हथ में थोड़ी आहे। इन करे हिन बालक खे चयोसि शिव जी तपस्या करे। भाई मारण जो डिपार्टमेंट शिव जो आहे। कंहिंजी उमिरि हलो ब्रह्मा 100 साल करे छॾे, पर शिव जे मूड में अचे कि हिनखे 80 साले में मारणो आहे, त हुनखे कोई बचाए न सघंदो। उहो 80 साले में वेंदो, 20 साल हुनजा पोइ भली एड थी वेंदा, या 20 साल उहो सूक्ष्म रूप में पियो घुमंदो भिटकंदो। त महत्वपूर्ण मृत्यु आहे, मृत्यु सुठी थियणु खपे असांजी, उहो डिपार्टमेंट आहे शिव जे हथ में। भाई मां उमिरि ॾियांसि बि, पर शिव अगरि शिव जी कृपा न हूंदसि त मरी वेंदो, ऐं मां उमिरि न बि ॾियांसि ऐं शिव जो आदेश थी वञे त यमदूत छॾिजांइ। इन ते गुरबाणी शुरू कई हुई, परताप तुम्हारा देख के जमदूत छॾिजांइ। पोइ यमदूत बि कुझु कोन करे सघंदा अगरि शिव रुगो हिकु दफ़ो साइन करे कि हिनखे हींअर कोन्हे मारणो, उनजे हथ में आहे। मारकंडे चई साईं मां सम्झी वियुमि, अरे जितां पैदा थियो ऐं जंहिंजे आशीर्वाद सां उनजी शरण में वञ न, हेॾा होॾा छो थो भिटकी। तॾहिं हू शिवलिंग ठाहे करे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जो जाप करे जल चाढ़ण लॻो, ऐं उनजी उमिरि अची पूरी थी। जॾहिं उहा उमिरि पूरी थी त यमराज पाण आयो भैंसे ते चढ़ी करे, ऐं रस्सीअ जो फंदो गोल गोल घुमाए सिधो मारकंडे जे गले में विधई ऐं खींचण लॻसि। मारकंडे छा कई, शिवलिंग खे भाकुर पाए बीह रहियो, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। उते भगवान शिव प्रकट थियो, बोल शंकर भगवान की जय। ऐं हुनखे यमराज खे हिकु ई फूक ॾिनईसि त परे थी वियो। यमराज चए थो साईं मूंखे छो था मारियो, हिन जी उमिरि पूरी थी वई आहे, हिन जी आयु एतिरी ई आहे। शिव चएसि थो कैंसिल, बसि हिनखे कोन्हे मारणो, ॻाल्हि ख़तमु। हुन चई तव्हां सिस्टम बिगाड़ियो था सॼो। शिव जी मां ई थो चवां हिनखे कोन्हे मारणो बसि। त यमराज चई केसिताईं कोन्हे मारणो। शिव चई जेसिताईं अगले आदेश तक। ये ईंदो आहे न ऑफिस में, है ना साईं, अगले आदेश तक बस हले था। यमराज वापस हली वियो। मारकंडे ते को अधिकाई, मारकंडे जेतिरी उमिरि ॿियो कंहिंजी हूंदी, शिव जी कृपा सां उनजी उमिरि वधी वई। अचो हिकु भॼन ॻायूं शिव जो।
कृपा सां उनखे यम जो दर्शन कोन थियो, यमराज भी हलियो वियो। तॾहिं गुरबाणी असां ॻाईसीं, परताप तुम्हारा देख के यमदूत छॾे जाहे, कीता लोड़े सो कर है। हाणे अर्थ सम्झो गुरबाणीअ जो कि परमात्मा जेको चाहे थो सो ई थिए थो। तुझ बिन कछु नाहे, उन परमात्मा जे बिना कुछ भी नथो थिए। तुम्हारी कृपा ते छूटिए बिन से अहम मेव। वॾे मां वॾी जेको समस्या आहे न मनुष्य जी, उहा आहे अहंकार। वॾे मां वॾो बंधन आहे अहंकार, उहो छॾंदो आहे परमात्मा जी कृपा सां। तुम्हारी कृपा ते छूटिए बिन से अहम मेव, सर्व कला समर्थ प्रभु पूरे गुरुदेव। हिते भगवान खे गुरुदेव चयो वियो आहे कि तू सर्व कला समर्थ आहीं हे मुंहिंजा प्रभु, ऐं पूर्ण गुरुदेव आहीं। सही मार्गदर्शन तू असांजो कंदो आहीं। कॾहिं भगवान खे गुरु ठाहे ॾिसो, शिव खे गुरु करे ॾिसो त मार्गदर्शन कंदव। खोजत खोजत खोजिया नामे बिन कूड़। साहिब चवनि था मां ॻोल्हे ॻोल्हे करे इहो पतो लॻायो आहे कि संसार त कूड़ो आहे, पर हिन संसार में हरि नाम सचो आहे। परमात्मा जो नाम सत्य है, राम नाम सत्य है। परमात्मा जो नाम, कोई भी नाम। कल शाबस आहे उन्हनि माण्हुनि खे जेके राति जो अची करे जिन धुनी लॻाई, नाम जपियो। नंढा नंढा ॿार वीचारा, हिकु नंढड़ी गुॾी घणे साल जी हूंदी, उहा 25, उहा वीचारी हरिओम नमः शिवाय निंड पई अचेसि, ऐं निंड में हीअं बि चए हरिओम नमः शिव। निंड बि किरे बि पए, वरी उथी पई वञे। त शाबस उन्हनि खे, इहो नाम सचो आहे, ॿियो सभु कूड़ आहे। शिव पाण चयो आहे, उमा कहूं में अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना। त तुम्हारी कृपा खोजत खोजत खोजिया नामे बिन कूड़। जीवन सुख सब साध संग, सुख छा में आ? साध संगत में। जीवन सुख सब साध संग, प्रभु मनसा पूर। जित जित लावो तित तित लगे। असां जिते जिते लॻंदा आहियूं न, जेॾा जेॾा वेंदा आहियूं, जेको जेको कमु कंदा आहियूं, इहो तव्हां छा सम्झंदा आहियो कि तव्हां कंदा आहियो? इहो हू लॻाईंदो अथव तव्हांखे। कॾहिं कोई कहिड़े पासे लॻी वेंदो आहे, कोई कहिड़े पासे। कोई संसार में तरक़ी कंदो आहे, इहो बि कराइण वारो उहो ई आहे। सियानप सभु जाली। ऐं कंहिं ॾींहुं असां सोचूं कुझु ॿियो था, दिमाग़ ॾाढो हलायूं था, पंहिंजी दिमाग़ सां चाल हलूं था, पर परमात्मा चाहे थो इहो हेॾा न वञे त असांजी चालाकी सभु सड़ी वेंदी, किथे हलंदी ई कोन। जित जित लाभो तित लॻे, सियानप सभु जाली। अगरि भॻवान खे ॿिए हंधि असांखे लॻाइणो आहे त असांजी सियाणप हलंदी ई कोन। हू जिते लॻाईंदो उते ई लॻंदासीं। भगतनि सां जिन बि कॾहिं वैर कयो आहे त उन्हनि चालूं हलियूं आहिनि, वैर करण वारनि अलॻि अलॻि चाल। ऐं भगत वीचारे खे एतिरो हूंदो ई कोन कि मां कहिड़ी चाल हलां। पर हैरानीअ जी ॻाल्हि इहा आहे कि भगत जे तरफ़ां पोइ परमात्मा चाल हलंदो आहे। इहो अनुभव जी ॻाल्हि आहे कि अगरि कंहिं सिधे साधे भगत सां कोई षड्यंत्र करे त पोइ भॻवानु अची वेंदो आहे विच में। पोइ हू सम्झंदा आहिनि कि भगत जी चाल आई आहे। जेका बि परिस्थिति ठहंदी वेंदी आहे, भगत सहजता सां हलंदो वेंदो आहे। हुननि खे विरोधियुनि खे लॻंदो आहे कि इहो चाल हले पियो थो, पर दरअसल उहो परमात्मा चाल हलंदो आहे। जित जित लावो तित लॻे, सियानप सभु जाली। सॼी सियाणप जली वेंदी आहे जॾहिं भॻवान खे असांखे ॿिए हंधि लॻाइणो हूंदो आहे त। जत कत तुम भरपूर हो मेरे दीन दयाली। हर हंधि तूं भरपूर आहीं ऐं सभु कुझु तुम ते मांगना वॾो भागी पाए। नानक की अरदास प्रभु जीवा गुण गाए। असां दासनि जी त इहा ई अरदास आहे कि सदाईं सदाईं तुंहिंजा गुण ॻाईंदा रहूं, तुंहिंजा गुण ॿुधंदा रहूं, तुंहिंजूं कथाऊं ॿुधंदा रहूं। त अचो हिकु दफ़ो गुरबाणी खे पॉलिश कयूं।
टाइम तो है ना कुछ समझ में ईंदो अथव सुर भाई बाजी जो सुर ऐं चाटीअ जो सुर पाण में मिले थो या नथो मिले ये तो मिले थो पर असांखे हिते थोड़ी खपे असांखे हिते खपे इहा हिते कुछ पतो पवंदो अथव या शक्ल ॾिसंदा आहियो कि क्या कर रहे हैं वही तो है सेम तो है समझने की कोशिश अच्छा अच्छा कुछ बिन कुछ नाही जब
जत कत तुम भरपूर हो, मेरे दीन दयाले। सब कुछ तुमसे मांगना वनभागी पाए। नानक की अरदास प्रभ जीवा गुण गाए। जमदूत छन जाए, बोल सत्संग भगवान की जय। इति सत्संग की समाप्ति। वरी पाण उथो।